इन्वायरमेंट है उसको खराब कर दी। पहले आपके वसाइल पे डाके मारे, इंपीरियलिस्ट कॉलोनियलिस्ट पॉलिसी के थ्रू आपसे सब कुछ छीना और उस बुनियाद पे अपने वेल्थ बनाया, अपने ममालिक को अमीर तरीन ममालिक बनाए, अपने ममालिक को ग्रेट इंडस्ट्रियल रेवोल्यूशन यहां के अवाम के खून पसीने के नतीजे में आपके वसाइल के ऊपर उन्होंने ब्रिटेन से लेके अमेरिका तक अपने तो इंडस्ट्रियल रेवोल्यूशन चलाए। पहिरियां ओलह वारनि साम्राज्य ज़रिए वसीलनि जी फुरट बाद सनती इनकलाब जे नाले ते माहौल खे नुक़सान पहुचायो। पाकिस्तान में डिजिटल स्पेस खतरे में आहे, इन लाइ जमहूरी तरीक़े सां जिदोजहद करणी पवंदी। डिजिटल राइट्स बिल इस्लामाबाद में वेठलनि खे मोकिलींदासीं। हाणे मोटरवेज ऐं रस्तनि जी न पर ब्रांडेड इंटरनेट जी ज़रूरत आहे। माहौलियाती तब्दीली जे खतरे में आयल 10 मुल्कनि में पाकिस्तान भी शामिल आहे। इन मामले में पाकिस्तानी अवाम जो को ॾोह न आहे। पाकिस्तान जो माहौलियाती गदलियाण में को भी हिस्सो न आहे। हर साल सिंध में ॿोॾि ईंदी आहे जेका तूफ़ान नूह जी यादि ॾियारींदी आहे। फ़ख्र सां चवां थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो IBA जो बुनियाद रखियो। जंहिं इदारे जो बुनियाद बेनज़ीर रखियो उहो अॼु आलमी इदारो बणिजी वियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो IBA सखर जे कानूकेशन खे ख़िताब चयाईं। कामयाब थियल शागिर्द पंहिंजे नए दौर में शामिल थी रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी कानूकेशन में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मेडल्स ऐं डिग्रियूं विरहायूं। रोमानिया नेवी जे सरबराह पारां पाक नेवी जे जंगी जहाज़ PNS यमामा जो दौरो। वाइस एडमिरल के जहाज़ जे ऑपरेशनल सलाहतन बाबत तफसीली ब्रीफिंग। ISPR मौजूद वाइस एडमिरल मोहम्मद फैजल अब्बासी सां रोमानिया नेवल फोर्सेस जे सरबराह जी मुलाकात। नेवल फोर्सेस विच में लागापन ते इत्मीनान जो इज़हार ऐं सहकार वधीक मुस्तहकम करण जो अज़म। 17 दिसंबर ते गॾियल मश्क मुनक़िद कई वई। ISPR मौजूद मश्क जो मक़सद ॿिन्ही नेवल फोर्सेस विच में गॾियल ऑपरेशन जी सलाहियत खे हथी वठाइण आहे। ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। चैंपियंस ट्रॉफी में 8 मुल्कनि जी टीमुनि विच में 15 मैचिस खेॾिया वेंदा। टूर्नामेंट जी शुरूआत 19 फरवरी ते कराची में थींदी। ICC जी पधिराई मूजिबि पाक भारत पहिरियों मैच 23 फरवरी ते न्यूट्रल वेन्यू तहत दुबई में थींदो। वॾे वज़ीर पारां कंबर शेदात कोच में IBA जो कैंपस खोलण जो ऐलान। मुराद अली शाह चयो आहे त तालीम खां सवाइ को बि मुआशिरो अॻिते वधी नथो सघे। महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ तालीम ऐं सीड़पकारी ज़रूरी आहे। IBA सखर जो आला तालीम जे हवाले सां अहम किरदार आहे। इदारे मां डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्द मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। सिंध हुकूमत तालीम खे हथी ॾियण लाइ क़दम खणी रही आहे। पाकिस्तान जे दिफ़ाई प्रोग्राम ते का बि सौदेबाज़ी न करण जो अज़म। एटमी प्रोग्राम अगराई लाइ न पर पंहिंजे दिफ़ाई मक़सद लाइ आहे। एटमी प्रोग्राम 24 करोड़ अवाम जो आहे। अमेरिकी पाबंदियुनि जो को बि जवाज़ न आहे। गुज़िरियल कुझु महीननि दौरान दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। सूबनि सां गॾिजी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। चयाईं उम्मीद आहे त PTI ऐं हुकूमती कमेटियुनि में अॻु भराई थींदी ऐं मुल्की मुफ़ाद में फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क इस्तेहकाम तरफ़ वधी रहियो आहे। व्याज जी शरह में घटिताई थी आहे। सुन्नी इत्तेहाद काउंसिल 6वीं आइनी तरमीम खिलाफ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। 6वीं आइनी तरमीम गैर आइनी गैर कानूनी ऐं अमल न करण जोगी आहे। 6वीं आइनी तरमीम सां आइन जा ख़ुसूसी बुनियादी क़दर ऐं अदलिया जी आज़ादी बि ख़त्म थी वई। तरमीम सां बुनियादी हक़ ऐं इख्तियार मुतासिर थिया आहिनि। 6वीं आइनी तरमीम खे गैर आइनी करार ॾिनो वञे। दरख्वास्त गुज़ार जी इस्तदा मुखालिफ धुरगवान उमर अयूब जी 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर। PTI जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जो मेंबर आहियां। उते वञणो पवंदो आहे। मूं ते केतिराई केस दाख़िल थियल आहिनि। उते पहुचणु ॾुखियो थी वेंदो आहे। अॻु बि हिन अदालत मूंखे ज़मानत ॾिनी, उन बावजूदि गिरफ़्तार कयो वियो। उमर अयूब जी अदालत खे आगाही। पेशावर हाई कोर्ट उमर अयूब जे 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर करे वरिती।